नूर असां के अचे ऊंदायुनि मां कढी नूर दे पहुंचायो। रब जो कुरान तो फरमाए कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। थक जी पे आयो? हाँ माशाअल्लाह माशाअल्लाह। आप कराची वाले तो नहीं थके ना? सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सिज उभरंदो वरी सुबह जो भी मजलिस थींदी। कद जाअकुम तहकीक आयो आ तव्हां वट मिनल्लाह अल्लाह वटा। केर आयो आ? नूरुन व किताबुम मुबीन। नूर आयो आ बियो रोशन किताब आयो आ। तफसीर जलालैन खण त अन्नूर हुवा मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नूर मजा मुराद मुझो दिल पर मोहम्मद करीम आ। नूर आयो आ ऐं पाण सां गॾु किताबे मुबीन खणी आयो आ। किताब ॾिसण जे लाइ पढ़ण जे लाइ नूर खपे। नूर खपे न? हाँ? किताब खणी पियो हुजे रखियो हुजे पर जेकॾहिं नूर न आहे त किताब नज़र ई कोन ईंदो। हिदायत वठण त परे जी ॻाल्हि आहे पर उहो नज़र ई कोन ईंदो। हाणे ॾिसो न हींअर मुंहिंजे हथ में ही शइ आहे तव्हां सभु ॾिसो पिया पर इत्तफ़ाक़ सां सिज बि न आहे राति आहे चंड जी चांडोकी बि न आहे बिजली न हुजे त इहा शइ नज़र ईंदी? जी नज़र न ईंदी। नूर हुजे त नज़र अचे। ॻाल्हि सम्झव न? नूर हुजे त किताब नज़र अचे। अव्वल ज़रूरत नूर जी आहे पोइ ज़रूरत किताब जी आहे। इन जे लाइ रब फरमाए त कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। पहिरीं ज़िक्र नूर जो, पहिरीं आमद मुस्तफ़ा, उन खां पोइ किताब जी ॻाल्हि आहे। हिकिड़नि यारनि खे बसि क़ुरान खे सीने सां लायूं वेठा आहिनि, क़ुरान के मथे ते खयूं वेठा आहिनि, क़ुरान के टेबल ते रखियूं वेठा आहिनि। अरे क़ुरान सॼी ज़िंदगी पढ़ंदो रहो पर जेसी ताईं नूर न मञंदे तेसी ताईं किताब मजा नूर मिलंदो ई कोन न। हाँ पर वरी छा चवंदा त बशर कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम। तव्हां जहिड़ो बशर आहियां। अब्बा बेशक बशरियत में मुझे सोने जो शान ना बशर ये तो मुझे न अफदलुल बशर सैयदुल बशर बशरियत में मन भी पर नूर भी तो महबूब जो शान है न। हाँ पर बशर हर को मने तो नूर उहो मने तो जेको खुद नूर वारो है। यह गाल समझण जी आ। ॾिसो न हाणे हीअ बत्ती ॿरे पई मथों बत्ती नूर आ न रोशनी आ न नूर आ पर इहा नूर नज़र ईंदो जंहिंजे अखियुनि में नूर हूंदो। नूर वारे खे नूर नज़र ईंदो ऐं जे पाण अंधो हुजे अखियुनि में नूर न हुजे त नूर नज़र ईंदो? हाँ मालूम थियो त मदीने वारो त नूर आहे ई आहे पर नूर उनखे नज़र ईंदो जेको खुद नूर वारो हूंदो न। जेको खुद नूर वारो हूंदो उनखे नूर नज़र ईंदो। हाँ भला किताबे मुबीन आयो कहिड़े महीने में यादि अथव? जी पोयन खे पक कोन्हे मां विया। क़ुरान शरीफ कहिड़े महीने में आयो? भला रात कहिड़ी हुई? लैलतुल क़द्र 27 तूं पंहिंजो न हणो लैलतुल क़द्र पोइ 27 भी थी सघे थी 29 भी थी सघे थी कहिड़ी जेका रब जी मशीयत हुजे। ॻाल्हि सम्झो उहा रात कहिड़ी? इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र। हाणे इहो जंहिं रात में क़ुरान आयो उहा रात क़द्र वारी माना शान वारी इज़त वारी उहा रात मल्हाईंदा आहियो कोन मल्हाईंदा आहियो? भला उहो महीनो क़ुरान जे अचण वारो मल्हाईंदा आहियो या न?
पो अवल त नूर आयो आहे न, पहिरीं त नूर जी आमद मल्हायो, पोइ किताब जी आमद मल्हायो न। पहिरीं मदीने वारे साईं जो मीलाद मल्हायो। कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। पहिरीं आमद नूर थी, उन खां पोइ उन नूर जी मारिफत नूर वारो किताब कुरान मिलियो। हाँ पोइ जेकॾहिं किताबे मुबीन जे आमद वारो महीनो भी मल्हायो था, रात भी मल्हायो था, तो पोइ रबीउल अव्वल भी मल्हायो, 12 तारीख़ भी मल्हायो। के वरी एतराज़ कंदा, चवंदा था भला पोइ उहो हिकिड़ो भेरो जॾहिं थियो हो मीलाद उहो मल्हाए छॾिजे। हर साल हर साल हर साल हर साल त नबी कोन थो मिलाद थिए। मीलाद त हिकिड़ो भेरो थी वियो। हाणे इन्हनि खां पुछो त क़ुरान बि त हिकिड़ो भेरो लथो हो या हर साल लहंदो आहे? कुरान जो लथो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र, उहा त हिकिड़ी क़द्र वारी रात हुई जंहिंमें लही चुको। हाणे जो हर साल मल्हायो था लैलतुल क़द्र के, मालूम थियो त लैलतुल क़द्र हिकिड़ी हुई जंहिंमें कुरान जो नुज़ूल थियो, पर उन जी बरकत रब अहिड़ी रखाई जो हाणे क़यामत ताईं जेतिरियूं बि लैलतुल क़द्र ईंदियूं, हर लैलतुल क़द्र 1000 महीननि खां वधीक भली आहे। रमज़ान वो हिकिड़ो हो जंहिंमें कुरान जो नुज़ूल थी चुको, पर हाणे क़यामत ताईं जेतिरा बि रमज़ान ईंदा, हर रमज़ान में बरकत ई बरकत, रहमत ई रहमत रहमत। इदा दखल रमज़ान फुत्तिहत अबवाबुल जन्नह व खुल्लिकत अबवाबुन नार व सुलसिलत शयातीन। रमज़ान जो चंड बीठो, जन्नत जा दर खुली विया, जहन्नम जा दर खुली, जहन्नम जा दर बंद थी विया, जन्नत जा दर खुली विया। छो त हे आमदे कुरान जो महीनो आ, पर जंहिंमें साहिबे कुरान आयो उहो रबीउल अव्वल बि इज़त वारो आहे कि न? पोइ उहो महीनो मल्हाइबो कि न? मीलाद सोने जो मल्हाइबो कि न? हाँ, उलमाए देवबंद जो मुर्शिद मौलाना इमदादुल्लाह मुहाजिर मक्की रहमतुल्लाह अलैह, जिन जो थानवी साहब, गंगोई साहब, ये सभई उन जा मुरीद है, उहो मौलाना इमदादुल्लाह मुहाजिर मक्की रहमतुल्लाह अलैह हर साल मुझे सोने हबीब जो मीलाद मल्हाईंदो हुयो। ऐं फरमाइंदो हो त मीलाद त मल्हाईंदो आहियां, पर जेॾी महिल सलातो सलाम थींदो आहे त क़याम कंदो आहियां, बीही सलातो सलाम पढ़ंदो आहे त मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। हाँ फरमाए तो मूंखे उन क़याम मूलिद मजा मज़ो लुत्फ़ ऐं सुरूर मिलंदो आहे जो महबूब जी आमद जी ख़ुशी ईमान वारा मल्हाईंदा, नूर वारा मल्हाईंदा। पोइ तव्हां महबूब जो मीलाद मल्हाईंदो न? मीलाद भी मल्हायो ऐं मीलाद वारे जे ग़ुलामी में भी पाण मल्हायो। ये ब नुक्ता, ब सबक है। हिकिड़ो मीलाद मल्हाइबो, ॿियो मीलाद वारे जी ग़ुलामी में पाण इते थधा थी वियो। हाँ हो पुछे पियो तदा दुकान